साईं असेंबली मेंबर मक़ामी सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे वधीक चयो त असांजे सियासी मुखालिफ़नि अहिड़ियूं हरकतूं कयूं जिन नौकरी डिग्रियुनि ते इलेक्शन में बीहण जी हरकत कई हुई ऐं इलेक्शन में शिकस्त खाधी। या नकुली डिग्री वरी कहिड़ी हिकिड़ी बला आहे जिन जो अख़बार वारनि हरू भरू अची कोटान हयो आहे असांखे रईस जेदल ख़ान जे मथां। कमदार इहो इल्ज़ाम आहे रईस जी पढ़ाई वारे मामले बाबति जंहिंमें हुननि चयो आहे त रईस इहो इम्तिहान सौ सिधो कूड़ो ॾिनो आहे। इहा त ॻाल्हि आहे पर मास्तर तूं न महिनत करे ऐं सुठी पढ़ाई करे जेकॾहिं रईस जे तरफ़ां इम्तिहान ॾींहां त पोइ छो रईस जी एतिरी अची खुआरी थिए हा। कमदार आचू बाबा ॻाल्हि रुॻो इहा कोन्हे। बहुतार साईं इन जो मतिलबु आहे त सलेमान अहिड़ो त किनो इम्तिहान ॾिनो जो अमां पास त थी वियो पर साईं इलेक्शन में त किरी पियो न। बाबा वोटुनि में जेकॾहिं असांखां इन ई ASI सलाहुद्दीन जो राज न फिरिया त कीअं किरूं हा। बसि साईं इहो लिफ़ाफ़े पातल सिपाही सलाहुद्दीन पाण त गोलीअ विघे वञी मोह पर साईं असांखे बि पाण सां गॾु केरायो वियो। साईं मुंहिंजी सलाह आहे फ़िलहालु असांखे सब्र करणु घुरिजे। हे मास्तर अहिड़ियूं सलाहूं त न ॾे हिकिड़ो इम्तिहान ॾिनो अथई अहिड़ो मोर जो सॼे शहर में पई थी खुआरी थी ऐं ॿियो वरी मथां सब्र जो पियो थो सलाहूं ॾी। मास्तर दुश्मन खे जवाबु ॾिजे तड़े खड़े। तूं कमदार जवाबु ॾिबो पर बाबा तोखे त ख़बर आहे त असां वारो इहो सियासी मुखालिफ़ करीम ॾिनो सियाणो कांउ आहे। साईं पाशा आयो किथां आयो साईं होशियारु साईं जेकॾहिं कांग होशियारु हुजनि हा त उॾा मदे नज़र न अचनि हा। पर साईं सियाणो काम बि टंगो फासे इहो त शुक्र आहे जो सूबेदार जो पंहिंजो आहे। हलो जी जी साईं जी 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 हा साईं साईं दुबईअ खां हा हा साईं सरकार जीअं त साईं असांजे साम्हूं वेठो आहे। हा साईं मां हींअर ई पियो ॻाल्हायां सरकार दुबई खां फ़ोन आहे अव्हांजो यार न हो रिटायर्ड DIG जावेद साहब उन्हनि जो फ़ोन आहे। कमदार आचू जी साईं DIG जॾहिं रिटायर थी वेंदा आहिनि त बाबा कंहिंजा बि दोस्त कोन हूंदा आहिनि। असीं त वरी बि संदसि दोस्त आहियूं। ओ चाहे हिते हुजे या दुबई में। पाशा आयो बाबा। हा हा जावेद साहब कहिड़ा हाल अथव ख़ुशि आहियो। अलाह जा लख शुक्राना। जी जी अच्छा पाकिस्तान अचणु चाहियो जी जी भले अचो अखियुनि ते। हा साईं लख दावतूं तव्हां जूं हा अचो न अखियुनि ते। अच्छा तव्हांजो दोस्त बि अचणु थो चाहे हा भली वठी अचो साईं भली वठी अचो शेख साहब खे। हा शिकार बिल्कुलु कराइबुसि। हा हा अहिड़ो जहिड़ो तेड़ो न लॻी कॾहिं थियो। होशियार थियो गाड़ी अचे पई पोजीशन में। जी साईं जी हाज़िर बिल्कुलु साईं हाणे था छॾियूं साईं जेको हुकुम सरकार जो। जी जी बिल्कुलु। सर तव्हां दुबई ऐं उन DIG जावेद साहब जी ॻाल्हि पे कई।
हा वॾा, मूं पे चयो त पाण वॾो DIG जावेद साहब दुबई जे सेठ हमदू सलीबी जो दादलो आहे ऐं पाण वारो रेस जियंदल ख़ान वरी जावेद साहब जो दादलो आहे। सर जियंदल खान जा दुबई ताईं वास्ता आहिनि, तॾहिं त करीम ॾिनो खान जियंदल खान तां सड़े पियो। सड़े थो त पियो सड़े, करीम ॾिने जी मेंबरी खे हुकूमत ई कान थी मञे त पाण छो खंगूं? हेलो, हा साईं जियंदल साहब, जी साईं, हा हुकुम कयो। साईं असां तव्हांजा ख़ादम आहियूं। जी जी बिल्कुलु हाणे था कार्रवाई शुरू कयूं। साईं घबरायो न। जी 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 बिल्कुलु। बाबा मोबाइल तैयार कयो। हेलो नवाज़ साहब, हाँ जी जी, न अॼु तमामु घणो बिज़ी आहियां। इंशाअल्लाह तव्हांजी दावत सुभाणे खाई जी बिल्कुलु।